ॾे परॾे में मशहूरु सिंध जो मशहूरु बुज़ुर्ग हज़रत ईसन शाह मस्त अब्दाल जो सालियानो मेलो गुज़िरियल साल जीअं हिन साल बि किरोना जी वबाई सूरताल सबबु लॻी न सघियो आहे। जॾहिं त काल सालियाने ॾियारे जो पहिरियों ॾियारो हो, जंहिं मौक़े ते दरगाह ते चादर चाढ़े उर्स जी तक़रीबन जो इफ़्तिताह कयो वियो ऐं सादगीअ सां मल्हाइण जो सिलसिलो हलंदड़ आहे। दरगाह हज़रत ईसन शाह मस्त अब्दाल जे समूरे अहाते में इन मौक़े ते चरागाह कयो वियो आहे। जॾहिं त केतिरा ई अक़ीदतमंद सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां काफ़िलनि जी सूरत में दरगाह हज़रत ईसन शाह मस्त अब्दाल उमरकोट ते पहुची दुआऊं घुरे रहिया आहिनि। ही मंज़रनामो हज़रत ईसन शाह मस्त अब्दाल जी दरगाह जे अंदरूनी हिस्से जो आहे, जिते चरागाह तव्हां ॾिसी सघो था दरगाह ते कई वई आहे रोशनियूं जरकंदड़ बल्बनि सां, पर कंहिं बि क़िस्म जो को बि तारीख़ी सक़ाफ़ती मल मलाखड़ो या मेलो न लॻो आहे, न ई झोला लॻा आहिनि या ॿारनि जी का बाज़ार लॻी आहे। ॿी सूरत में हमेशह इन मौक़े ते 3 ॾींहंनि ताईं मुसलसल सिंध जी तारीख़ी सक़ाफ़ती रांदि मल मलाखड़ो बि जारी रहंदो आहे, त साॻे वक़्त ते हिकिड़ी शानदार बाज़ार पिणु लॻंदी आहे, जंहिंमें नौजवान ॿारड़ा तोड़े मर्द उन बाज़ार में रौनक अफ़ज़ा थी ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। किरोना जे वबा वारी सूरताल सबबु हज़रत ईसन शाह मस्त अब्दाल जो हीअ सालियानो उर्स बि इंतिहाई सादगी सां अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे, जंहिंजो सुभाणे अङारे वारे ॾींहुं टियों ऐं आख़िरी ॾिहाड़ो हूंदो। हीउ ख़ूबसूरत मंज़र तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसो। हीअ दरगाह जे अंदरूनी हिसे जा मुख़्तलिफ़ हिसा ऐं मंज़र आहिनि, जिन खे तव्हां ॾिसी सघो था। ॾे परॾे में मशहूरु हज़रत ईसन शाह मस्त अब्दाल जा कई अक़ीदतमंद बि पहुतल आहिनि, जिन खे बि तव्हां ॾिसी सघो था। दरगाह हज़रत ईसन शाह मस्त अब्दाल जे सालियाने मेले जे मौक़े ते जेके रौनकूं हूंदियूं आहिनि, उहे हिन साल बि साम्हूं न आहिनि।